अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं हिन वक्त मौजूद आहियां मोरो में। मोरो खां कुछ किलोमीटर अॻिते नेशनल हाईवे सदुजा वटि सुभाणे जीडीए तरफ़ां जेको इलेक्शन में धांधलियुनि ख़िलाफ़ धरणो रिथियल आहे, उन जे सिलसिले में तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त ही जतोई फार्म आहे, का फैक्ट्री आहे, उते स्टेज तयारु थिए पियो ऐं सुभाणे हिते नेशनल हाईवे ते माण्हुनि जो क्राउड गॾु थींदो। तव्हां ॾिसी सघो तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। लाइटिंग जो पिणु बंदोबस्तु कयो पियो वञे, साउंड सिस्टम जो बंदोबस्तु कयो पियो वञे। तव्हांखे ॿुधायूं त ही मेन नेशनल हाईवे आहे जेका सॼे मुल्क खे ॻंढे थी। सुभाणे ही ब्लॉक हूंदी, केतिरा कलाक ब्लॉक हूंदी, केतिरा माण्हू हुते गॾु थी सघनि था, उहो सुभाणे ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो। तव्हांखे ॿुधायूं त जीडी अॻवान मुर्तज़ा जतोई जी मेज़बानी हेठि ही सुभाणे इलेक्शन में धांधलियुनि ख़िलाफ़ धरणो रिथियल आहे। इतला आहिनि त पीर साहब पागारो शिरकत करे बि सघे थो, पर उन हवाले सां कंफर्म न आहे। बाक़ी जीडीए जा जेके ॿिया अॻवान आहिनि, पीर सदरुद्दीन शाह राशिदी, अयाज़ लतीफ़ पलीजो, लियाकत जतोई, सफ़दर अब्बासी, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, थोरे ॿिया अॻवान हिते धरणे में शिरकत कंदा ऐं अवाम खे ख़िताब कंदा। सुभाणे पिणु हिकिड़ो वॾो क्राउड गॾु थियण वारो आहे, पर हैदराबाद जी भेट में शायदि एॾो वॾो क्राउड गॾु न थिए, पर ते हूंदे बि हज़ारनि जी तादाद में सुभाणे माण्हू इलेक्शन में धांधलियुनि ख़िलाफ़ पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। हिते कुझु मक़ामी माण्हू आहिनि, जीडीए जा कारकुन आहिनि, साफ़ ई उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था। अदा ही सुभाणे तव्हांजो छा अंदाज़ो आहे, केतिरा माण्हू गॾु थी सघनि था, किथां किथां माण्हू अचनि पिया, छा इतला आहिनि? ही जीडीए जो जेको पावर शो आहे, पीर साईं पागार साहब गुज़रियल तक़रीबन 6 साल पहिरियां बि 2018 में 18 फेब्रुआरी ते हिते वॾे में वॾो पावर शो कयो, जंहिंमें पूरी मीडिया, पूरा माण्हू ॿाहिरि आया, वॾी तइदाद में माना उहो जलसो कामयाब वियो। हाणे ॾिसिजे थो त हींअर जेको ही थींदड़ जलसो आहे 20 फेब्रुआरी ते, त उनमें केतिरी आवाम शिरकत कंदी। बाक़ी इहो आहे त पीर साहब साईं पागारा साईं जन जी ख़बर पई आहे त अचनि था, केतिरा जो नथा अचनि। जे साईं जन ईंदो त तमामु घणी अवाम बि ईंदी, छो जो साईं जन जी पंहिंजी मौजूदगी आहे। ऐं हितां जा जेके मेज़बान आहिनि जीडीए जा, मुर्तज़ा ख़ान जतोई साहब, हू हितां जा असूल, हितां जा मक़ामी माण्हू आहिनि ऐं सदन खां उन्हनि हितां ई सियासत कई आहे। उहे शहर जा वॾा ज़मीनदार आहिनि, उन्हनि जा पंहिंजा वर्कर, उन्हनि जा पंहिंजा माण्हू आहिनि। हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो इज्तिमा जलसो आहे। जी तव्हां हिते हिकिड़े दोस्त जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, तव्हांजो मक़ामी आहे, उहो ॿुधाए रहियो हो त जेकॾहिं पीर साहब पागारो पाण शिरकत करे थो त माण्हुनि जो वॾो तादाद गॾु थी सघे थो, लखे माण्हू बि गॾु थी सघनि था। हाणे इहो अञा ताईं कंफर्म न आहे थी सघियो त पीर साहब सुभाणे धरणे में शिरकत कंदो या न कंदो। फ़िलहाल ही ताज़ा जेके आहिनि मंदर आहिनि, हिन वक़्तु सिजु लहण वारो आहे, तयारियूं ज़ोर वठी रहियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसिजो त सुभाणे सुबुह खां ई हिते माण्हू पहुचणु शुरू थी वेंदा। ऐं हिते मूंखे नथो लॻे त हैदराबाद वारी सूरत हाल हूंदी। हैदराबाद में त इंटरचेंज हेठां केतिरा ई कलाक जेको आहे सो रोड खुलियल रहियो, जॾहिं तकरीरूं शुरू थियूं पोइ रोड बंदि थी वियो, पर मूंखे लॻे थो सुभाणे हिते सुबुह खां ई रोड ब्लॉक थियणु शुरू थी वेंदो। छा सूरत हाल बीहे थी, तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। फ़िलहाल ॾियो इजाज़त, सदाईं गॾु।